रंजी वस्ती ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट ज़बरदस्त थियण वारी आहे। जी हाँ दोस्तों, हलूं था अपडेट जी तरफ़। उन खां पहिरियां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। दोस्तों, अचण वारे एपिसोड में तव्हां ॾिसण वारा आहियो त हाणे बज़ार ख़ान भी पंहिंजे गुस्से में आहे। उन खे काथों बि फ़ाइदो नथो पवे, मतिलबु काथों बि उहो कामयाबु न थी रहियो आहे। जॾहिं वरी शामिर आयो आहे ऐं शामिर बि गेम ते गेम खेली रहियो आहे बज़ार ख़ान सां, ऐं ताक़त में हुन खां ॿीणो थी चुको आहे सरदारी जे निज़ाम जे हिसाब सां। ऐं होॾां वरी जेको आहे साले जो दोस्त नरोज़ बि पहुची चुको आहे ऐं बार बार छड़ो हवाल थो कटे, मां बदिलो वठंदुसि वग़ैरह वग़ैरह। लेकिन फ़िलहालु इहो कुझु न करण वारो आहे। कुझु सोढो ऐं इहे ॻाल्हियूं आहिनि जूं हलदियूं रहंदियूं। अचण वारा एपिसोड जीअं जीअं हाणे अॻिते वधंदा तीअं तीअं ज़बरदस्त सनसनीखेज़ थींदा वेंदा। ऐं दोस्तों, मां तव्हांखे इहो ॿुधायां त इहो रंजी वस्ती ड्रामे में हाणे ज़बरदस्त कमु करण वारो आहे शिरोज़। जी हाँ दोस्तों, अचण वारे एपिसोड में तव्हां ॾिसो शिरोज़ ख़ान हिकु ज़बरदस्त बहितरीनु कमु करण वारो आहे। ऐं शामिर खे त अंदाज़ो आहे लेकिन हू पंहिंजी यानी कामयाबी जे लाइ कुझु बि क़दम खणंदो। असांखे ॾींदा इजाज़त। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा उदासी टीवी यूट्यूब चैनल खे।